अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? उम्मीद है ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजे बचनि सां, पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे कुटुंब कहोल सां आबाद हुजो। दोस्तों मुंहिंजे हथ में ॾिसो था हे बूटो आहे गुल ऐं ही ॿ आहिनि। हिकिड़ो ही मुंहिंजी वॾी धीउ खे अनमोल खे आहे जेके हिननि जे स्कूल जे आॾो असां लॻाइण था वञूं। हे ॿ उखरियूं आहिनि जेके हिन जे स्कूल में लॻाइण था वञूं। ऐं वण लॻाइणु खपनि, वण लाज़मी आहिनि। ऐं वणनि सां जेको आहे सो ख़बर आहे तव्हांखे माहौल बहितरु रहंदो आहे, साफ़ु सुथिरो रहंदो आहे। हीअ नंढड़ी कोशिशि आहे, एतिरी वॾी न आहे, नंढड़ी कोशिशि असां कंदा आहियूं, हर भेरे कंदा आहियूं, सदाईं कंदा आहियूं। ऐं मुंहिंजा ॿार मल्हार, अनाया, अनमोल अनम सो असां लॻाईंदासीं हिननि जे स्कूल जे आॾो। ही स्कूल आहे हिननि जो रोशन तारा, हिकिड़ो अनमोल जे नाले सां, ॿियो अनम जे नाले सां। सो पुट हेॾे अचो, हेॾे अचो, हेॾे लॻायूं। हिते ॿिया बि हिननि जे ही रोशन तारा स्कूल आहे दोस्तों, गुलशन फेज़ 2 में। सो हिते ॿिया बि सारा लॻल आहिनि, वरी असां बि लॻायूं था। हीअ असां ॿई खणी आया आहियूं गुल, हिते लॻाईंदासीं स्कूल में। पुट हेॾे अचो बाबा मल्हार। हा हिते हिते, हा हिते हिते, आस्ते आस्ते आस्ते, जेको थकिजी पए वरी ॿियो तव्हां घोटिरो जेसि ताईं पोइ मां घोटिरियां थो। दोस्तों निम जा वण बि काफ़ी सारा लॻाया आहिनि, पर जिथे ही हुजनि त ॿारनि खे शौक़ु पैदा थींदो आहे, त गुलनि खे ॾिसी उन्हनि जी हिकिड़ी दिलचस्पी पैदा थींदी आहे। ऐं पोइ उहो घर में बि लॻाईंदा आहिनि, पंहिंजे पाड़े ओड़े में या मस्जिदनि में, इमाम बारगाह में लॻाईंदा आहिनि। सो ही जेको ॾिसंदो आहे त उनखे शौक़ु बि थींदो आहे। सो ॾिसो था मुंहिंजी नंढड़ियूं, मां बि हिन सां हेल्प गॾु कराईंदुमि। हे ॿ लॻाईंदासीं अॼु असां हिते। मिट्टी तमामु ज़बरदस्त आहे, ख़ुशबू थी अचे। ऐं हिते देखभाल ऐं सार संभाल वारा आहिनि, तंहिंजे करे असां हिते लॻायूं। छा ते त जिते सार संभाल वारा माण्हू हुजनि न, उते वण लॻाइणु खपनि। हे मिट्टी ॾिसो था कीअं आहे, हीअ आहे बि मिट्टी आहे। ऐं हींअर मूंखे ख़ुशबू अची रही आहे, तमामु बहितरीनु ख़ुशबू। बाबा 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 हिनजो सिर्फ़ु मां हेठियों जेको आहे सो टोटी भॻी आहे, हीअ तव्हांजे साम्हूं आहे। ऐं मथे हुनजो रहणु ॾिनो आहे, जीअं हिनखे सपोर्ट मिलंदी रहे ऐं रुॻो हे जड़ पंहिंजी पकिड़े हेठां। पुट हिकिड़ो लॻी वियो, सही आहे। हाणे तव्हां हिनखे ज़ोर न ॾियणो एतिरो, हा बसि सही आहे। हा हुई टायर गाॾी जो फाटो, टायर, हीअं टायर फाटण। हा दोस्तों ही लॻाया वियासीं असां VIP ऐं बहितरीनु। सो बसि हिन जी देखभाल हाणे पाण ही रोशन तारा स्कूल वारा कंदा, हिकिड़ो अनम जो, हिकिड़ो अनमोल जो। ही ॿ, हिकिड़ो इहो सही, ही ॿ लॻाया विया आहिनि। ऐं बसि तव्हांजी दुआ खपे, इंशाल्लाह वॾा थींदा, ॿार हिनखे ॾिसंदा, शौक़ु पैदा थींदो ऐं उहो पंहिंजे आॾो घर जे आॾो हणंदा। हलिजे पुट, हलो खणी अचो, महिरबानी लॻा थोरा।